हाणे हलियो हाणे हले थो। कामरान फ़क़ीर मस्जिद जो मेहराब अथई ऐं अलाह तोखे नेकी ॾे। हीअ आहे मस्जिद जो कबट जंहिंमें क़ुर शरीफ़ जी साईं। रेल वग़ैरह मथे फ़राशूं शहीद पुना इन में कबट जी सेटिंग थींदी। वरी हेॾां ॿी दरी अथसि मस्जिद खे, हीअ बि दरी आहे ऐं हीअ अॻियो जेको मस्जिद जो दरी, वरी मेन दरवाज़ो हे अथसि, वरी हीअ बि दरी आहे। कहिड़ी वाह कहिड़ो हे स्टोर रूम आहे मस्जिद जो। हलो हे मस्जिद जो स्टोर रूम, जीअं पखा थिया, बल्ब तॾो, फ़राश, यूपीएस चार्जर वग़ैरह उहो वरी हिन स्टोर रूम में रखंदासीं। हे आहे मदरसे जो हाल। हिते मुसाफ़िर तालिब रहंदा। हिते मुसाफ़िर तालिब, हुननि जो राश, खाधो पीतो, लटो कपिड़ो, हंधु बिस्तरो वग़ैरह सभु हिते हूंदो। हे सदर फ़क़ीर हे ॾेखारियो। हीअ मेन घिटी आहे, मिठो पाणी आहे। हे वज़ू खानो थींदो, हिन भिति ते टांकियूं लॻंदियूं। सही आहे। हे वरी नलके जी जॻह, परियां बाथरूम आहे, और हुन सां गॾु हीअ मेन घिटी अथसि। हिन बाथरूम लेटरिन जी मथां वरी हिते नंढे पेशाब जी जॻह, हे सन। इहो माना सरियनि जे अॻियां तव्हां गेट कढराईंदव, इहो छाजो कढराईंदव? छाजो 3 फुटनि जो। सही। परियां वरी घर आहे जेको पंहिंजो ठाराईंदुसि। हीअ हुननि जो प्लाट आहे। सही आहे।